दादू मामा ख़बर ॾींदा त 4 ॾींहं अॻु सेवण जे मदरसे में दादू वासी साफ़ी फारूक बबर जे मासूम पुट मथां वहशियाणो तशद्दुद करे क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ बबर बिरादरी ऐं पाकिस्तान ह्यूमन राइट्स फोरम ज़िलो दादू पारां हथनि में बैनर कार्ड खणी अलामा आया काज़ी लाइब्रेरी खां प्रेस क्लब ताईं मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन वाहिद बख्श बबर, ज़ुल्फ़कार बबर, फुरकान बबर, नियाज़ हुसैन सखीरानी, इब्राहिम जमाली, मुजीब पंवर ऐं ॿियनि चयो त दादू वासी सहाफ़ी फारूक बबर जो 14 साला मासूम पुट अब्दुल करीम बबर के मदरसे अंदर बेदर्दी सां वहशियाणो तशद्दुद करे क़त्ल कयो वियो, जंहिं केस में 2 जवाबदार गिरफ़्तार आहिनि, जॾहिं त अञा 3 जवाबदार कानून खां आजा आहिनि। हिननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान चीफ जस्टिस सिंध खां मुतालबो कयो त मासूम नीगर खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे फाही ते लटकायो वञे, शहीद जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो। पुलिस चैनल के सब्सक्राइब ऐं घंटी जो बटन दबाओ। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।